अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं खैरियत सां हूंदो। ड्रामा सीरियल दुलाम जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। शानवाज़ ख़ान रहज़न ऐं ककर वारनि खे रोकण जे लाइ यानी मंसूर ख़ान जी जेका हाज़िरी आहे उन खे उतां रहज़न वारा बयान मटण वेंदा, उन्हनि खे रोकण जे लाइ हाणे शानवाज़ ख़ान ॿाहिरि निकिरणु चाहे थो, पर हुन जे लाइ हिकु मुसीबत आहे। उहा मुसीबत आहे मुराद, ऐं मुराद हुनजो शिकार कंदो, छो त मुराद शानवाज़ ख़ान खे हिकिड़ो की फसाई वेठो आहे। जीअं ई ॻोठ खां निकिरे त मां हिनखे पूरो कयां, ऐं अहिड़े हिसाब सां हू एस एच ओ खे घुराए इहा मीटिंग कंदो, तूं मुराद खे रोकजां, मां हितां जीअं निकिरी वञा ऐं मूंखे प्रोटोकॉल ॾे। ऐं एस एच ओ चवंदो तूं ग़लती करें थो, अगरि असां नाकाम थी वियासीं तोखे बचाइण में, मुराद तोखे न छॾींदो, तूं मुसीबत में अची सघीं थो। शानवाज़ ख़ान चवंदो न, मां पंहिंजा माण्हू बि मूंसां गॾु हूंदा, मूंखे हितां निकिरणो आहे, मंसूर ख़ान खे जीअं मां आज़ादु न थियणु ॾियां। ऐं एस एच ओ खे हू सम्झाईंदो, पूरी प्लैनिंग सां शानवाज़ ख़ान उतो निकिरण जी कोशिशि कंदो। बहरहाल मुराद खे मौक़ो ज़रूरु मिलंदो पंहिंजे भाउ खे छॾाइण जो, छो त हीउ ॿाहिरि वेंदो त पोइ बंगलो ख़ाली थी वेंदो ऐं इते को न को फ़ाइदो थी वेंदो मुराद खे। रहज़न वारनि जे लाइ ख़ैर जी ख़बर न आहे। शानवाज़ ख़ान उन्हनि जे लाइ खॾु खोटणु पियो वञे अचण वारी क़िस्त में, ऐं रहज़न वारा त अञा बाहि थी वेंदा त हीउ असांजो अञा खॾूं खोटरे थो। वीडियो पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे।